पूरी सिंध में एक त बुख बदहाली आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॿियो त मंशात जहिड़ी मोज़ी मर्ज़ नौजवाननि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि, जिते सिहत लाइ हानिकार मुख़्तलिफ़ क़िस्म जी मंशात गुडको, सफ़ीना, माओ, आइस, चर्स ऐं शराब घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर शहर मीरपुर माथिलो ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि जरवार, यारोलंड, हयात पितावी समेत ॿियनि इलाइक़नि में विखर विकिरो थी रही आहे, जंहिंजे करे काफ़ी नंढी उमिरि जा नौजवान इन जी मंशात जहिड़ी मर्ज़ जा मरीज़ बणिजी चुका आहिनि। इन जो असुलु कारण समाज जी वॾी बेहसी आहे, जो असांजा सियासी सरगर्म वॾेरा इन ई मामले ते बिल्कुलु लातालगी जो इज़हार करे असांजे मुआशिरे खे तालीम जो साथ ॾियण बजाए मंशात ऐं उन्हनि जे वंगारू डीलरनि जी हिमायत में मशगूल आहिनि, जंहिंजे करे पुलिस बि कार्रवाई करण खां आजी आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण पिणु मंशात ख़िलाफ़ बहितरीन क़दम खयां आहिनि ऐं IG सिंध गुलाम नबी मेमण पिणु सभिनी ज़िले जे SSPs खे अलर्ट कयो आहे। पर पुलिस में मौजूदु कुझु कारियूं रिढूं मंशात जे अॾनि ते छापा हणी सबूत सां उन्हनि खे वाइखो करे वरी पैसनि जी ॾेती लेती बाद बिना FIR जे उन्हनि खे आज़ादु कयो थो वञे। अफ़सोस सां चवणो थो पवे त जेकॾहिं पुलिस ऐं सियासी सरगर्म धुरियूं जे उन्हनि जी एतिरी हिमायत कनि थियूं त पोइ ईंदड़ नसलनि जो छा थींदो। आउं IG सिंध गुलाम नबी मेमण खे गुज़ारिश कंदुसि त पुलिस में मौजूदु कारियुनि रिढनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करे मंशात ऐं मुलवस अहलकारनि सियासी बोहतारनि जो घेरो तंग कयो वञे, त जीअं घोटकी ज़िले सां गॾु पूरी सिंध मां मंशात जो नासूर पारां पटी सघिजे। उमर कोराई, मीरपुर माथिलो।